घोटकी जे शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल ख़िलाफ़ PFUJ जी अपील ते मुल्क जे ॿियनि शहरनि वांगुरु सखर में बि सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां सखर प्रेस क्लब आरो एतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सखर प्रेस क्लब सखर सेफमा चैप्टर वुमेन जर्नलिस्ट ऐं ॿियनि सहाफ़ती तंज़ीमुनि जे उहिदेदारनि इमदाद बुज़दार, आसिफ ज़हीर लोधी, अहकर अली रिज़वी, जलालुद्दीन भयो, ख़ालिद बाभण, सलीम सैतो, जमील मुग़ल, यासिर फारूकी, अज़हर दायो, यार मोहम्मद सुबरो, बख्श अली फिलिपोटो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि जी वॾे अंग शिरकत करे वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे सहाफ़ियुनि जे क़ातिलनि खे फ़ौरी गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो। हुननि चयो त शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी सिंध जे उन्हनि बहादुर सहाफ़ियुनि मां हो जे कॾहिं बि पंहिंजे कलम जो वापारु न कयो ऐं हमेशह सिंध जे अवाम जे मसइलनि खे उजागर कयो। सहाफ़ियुनि जे अॻवाननि मुतालबो कयो त शहीद नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल जी शफ़ाफ़ जाच लाइ फ़ौरी तौर ते सिंध हाई कोर्ट जे जजनि ते ॿधल जुडिशियल कमीशन जोड़ी वञे। ॾुख जी हिन घड़ीअ में शहीद नसरुल्लाह जे ख़ानदान सां गॾु आहियूं। वाज़े रहे त 21 मई ते शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी पंहिंजे ॻोठ खां मीरपुर माथेलो वञी रहियो हो त रस्ते में फायरिंग करे खेसि सख़्त ज़ख़्मी कयो वियो ऐं बाद में कराची जी आगा खान अस्पताल में दमधड़ी हवाले कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।